कराची मौसमियात खाते 7 जून ते सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में गजगोड़ सां बरसात जो इम्कान ज़ाहिर किया है। मौसमियात खाते मूजिब मग़रबी बरसातुनि जो घटि शिद्दत वारो निज़ाम शाम या राति मुल्क में दाख़िल थी सघे थो। इन उलहंदे सिस्टम के असर हेठि सिंध में जारी गर्मी की लहर ख़त्म थी वेंदी। मौसमियात खाते मूजिब दादू में 5 जून की शाम ते गजगोड़ सां बरसात जो इम्कान है, जॾहिं त 6 जून ते दादू, जामशोरो, लाड़काणो, कंबश, दादकोट, कश्मीर में भी हल्की बरसात जो इम्कान है। मौसमियात खाते मूजिब 7 जून ते सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में गजगोड़ सां बरसात पवण जो इम्कान है, जॾहिं त कराची में 3 ॾींहंनि ताईं मौसम जुज़वी अब्र आलूद ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान है, जंहिं दौरान कराची में गर्मी पद घटि थींदो 30 खां 35 ताईं रही सघे थो डिग्री सेंटीग्रेड ताईं रही सघे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।